ऐसा गरीब बंदा रुक जाओ मैं जरा पंचे खंचे कैसे केटा बजा केटा तो भजन दासी के कयो अजरा माना सा के हेडो गुल्लू में कयो अभी ओ अच्छा सी कोना आजा बाबा नहीं पता रहा केटा सी बेवा ये केटा हेडो गुल्लू में करे तो आए कितना तो मिट्टी न गया अंदाज़ी तो चली तो भैया जमाने जगह चलो आती हाँ दियो गए करो करे सांझे होती कितनी जी तो हो जाए उसी से अच्छा से लो अच्छा गाड़ी से अच्छा जाए गरीब बजो जाए ये जो अच्छे ना पता है नहीं अच्छा है तो अस्सलाम वालेकुम नाज़रीन राज न्यूज़ टीवी ते तव्हांखे भली कार चऊं था ख़बर ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त ठठे ज़िले में शाहपदर चोहड़ छाबंदर ते मलान जे घरनि ते बासर जो कब्ज़ो मलान पारां एहतजाज को बि दाद रसी नथी सिंधी हुक्मराननि सां राब्तो रखण रहमान मेमूण ऐं हफ़ीज़ मेमूण पारां मलान जे घरनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो घर ढाहे पट कया विया हुक्मरान धुर कब्ज़े खां पोइ जश्न मिलायो मलान सां कंहिं बि इंसाफ़ न कयो पीपी ज़िले सदर मोहम्मद अली मलकाणी बि हिन मामले ते ख़ामोश तासिरनि जो इंसाफ़ जो मुतालबो इंसाफ़ कयो वञे मला बिरादरी बेवा औरतुनि ॿुधायो त अल्लाह खां सवाइ असांजो को बि ॿुधण वारो कन्हे बिलावल भुट्टो जेकॾहिं बेनज़ीर भुट्टो जो पुटु आहे त असां सां इंसाफ़ करे ज़ालिमनि खे सज़ा ॾियारे असर जे ज़ुल्म जो शिकार मला बिरादरी जो मुतालबो क़ानूनी ऐं वास्तेदार इदारनि खां मुतालबो हो त असां सां इंसाफ़ कयो वञे ॿी सूरत में असां सख़्तु एहतिजाज कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ ताईं असांखे इजाज़त अल्लाह निगहबान